कूड़ न ॻाल्हायो, ठगी न कयो, पराओ हक़ न खाओ, ज़ुल्म न कयो। हिकड़ी गिराक पराई ज़मीन फरमाए न, हिकड़ी गिराक 7 ज़मीनूं गॾु बणाए उन जे गिचीअ में पराई बकरी चोराई न, क़यामत जे ॾियारे उन जी पुठीअ खे ज़मीन वांगुरु विछायो वेंदो। उहा बकरी आणींदा, उन जा खुर एॾा तिखा हूंदा जीअं तलवार जी धार तिखी हूंदी आहे। पोइ उन जे पुठी ते छॾिबो, उन बकरीअ खे उते बुल ॾींदी, छाल हणंदी। पोइ सम्झो था उन जी पुठी ईअं कचू मर जीअं कीमो थींदो आहे न, पर मरंदो न, मरे तो जान छुटे न, मौत न ईंदो। वो अज़ाब पियो उनखे थींदो जे पराई शइ चोरी। मदीने वाला साईं खैबर जी जंग खां मोटिया, किथों मोटिया? खैबर जी फतह थी, साईं जन वापसि मोटिया। रस्ते में हुजन हिकिड़ो माण्हू साईं जन जे लश्कर में गॾो हबीबन सां वफ़ात करे, रस्ते में वाट ते मरी वियो। उनखे गुस्ल ॾिनो, कफन ढकायो, जनाज़ो तैयार कयो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, जनाज़ो तैयार आहे, फलाणो माण्हू गुज़ारे वियो आहे, हबीबा उनजो जनाज़ो पढ़ो। ऐं हबीबन करीमन जो फरमान हो त तव्हां को मरी वञे न, उनजो मूंखे इत्तला ॾींदा कयो, मां उनजो जनाज़ो पढ़ां। जिते मां जनाज़ो पढ़ंदो आहियां उनजे क़ब्र खे रब नूर वारो। हाणे हे माण्हू जेको साईं जन सां गॾु आहे, लश्करी आहे, हुज़ूर सां गॾु जिहाद ते आहे, निमाज़ूं हुज़ूर सां पुठियों मदीने वारे साईं जे पुठियों पढ़ण वारो आहे, जनाज़ो थी आयो या रसूल अल्लाह, फलाणो माण्हू गुज़ारे वियो आहे, जनाज़ो तैयार आहे, तव्हां हबीबा उनजो जनाज़ो पढ़ो। हबीबन करीम फरमाया त सल्लू अला साहिबिकुम, पंहिंजे साथी ते तव्हां जनाज़ो पढ़ो, मां न पढ़ो। असां बि ॾकी विया, असां बि डिॼी विया त हिन कहिड़ी कथा थी आहे जो अल्लाह जो हबीब रहमत वारो रसूल हिन जे पुठियां हिन जे मथां निमाज़ जनाज़ो नथो पढ़े। असां उन हुकुम मञो, उनजो जनाज़ो पढ़ियो, उनखे दफ़न कयो। पोइ असां पर पुछो या रसूल अल्लाह, असांजो अबू अमड़ मां था कुर्बान, मुंहिंजा महबूब अमां हेॾा करीम, हेॾा शफ़ीक, हेॾा महिरबान, महबूब अमां हिन जो जनाज़े निमाज़ छो न पढ़ी? पाण फरमायो त खैबर जे गनीमतुनि जा माल जेके यहूदियुनि खां जंग फतह जी गनीमतुनि जा माल, उन मंझां हिन हिकिड़ी रस्सी चोराई हुई। रस्सी पुट अवा ए घड़ी खां बस 2 मिंट मां दुआ थो घुरां, थोरो ला मदीनो ॾेखारी चुकी हिकिड़ी रस्सी, सुभान अल्लाह, हिकिड़ी रस्सी उहा हिन चोराई आहे। उन रस्सी जे करे अल्लाह हिनखे जहन्नम जो ॿारण बणायो। असां बि था चवनि त असां वञी उन जूं ॻंढियूं सामान खोलियोसीं त उन जे सामान मां हिकिड़ी रस्सी मिली जंहिंजो मुल्ह 2 दिरहमनि खां मथे न हो। 2 रुपया, 2 रुपयनि खां उनजो मुल्ह मथे न हो। उहा रस्सी 2 रुपयनि जी ख़सीस रस्सी हुई। हुनखे खबणी वई अलाए छा बिना मोकल जो चोरी करे पंहिंजे सामान में रखी। हिकिड़ी ॻाल्हि त हीअ मालूम थी त मदीने वारे खे रब कुझ जा इल्म ॾिना। चओ ग़ैब जो इल्म, मदीने वारे खे ग़ैब जो इल्म आहे। जेका रस्सी हुन पंहिंजे साथियुनि खे बि कोन ॾेखारी, उन साथियुनि खे बि ख़बर कोन्हे जेके हुन सां गॾु पिया वञनि, उन्हनि खे बि ख़बर न हुई। जॾहिं खोलियूं सामान खे तॾहिं उहा रस्सी नज़र आई, पर मदीने वारे साईं खे ख़बर हुई त हिन ही कमु कयो आहे। ऐं ॿियो ही मसलो मालूम थियो त भली जंग करे, जिहाद करे, अल्लाह जे रस्ते में नबी सां गॾिजी जिहाद करे, निमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, हाजी हुजे, गाज़ी हुजे, मुजाहिद हुजे, पर जे पराओ हक़ थो खाए त उनजी जाइ मदीने वारे फरमायो त दोज़ख में। हुज़ूर जन उनजो जनाज़ो निमाज़ नथा पढ़नि, वदा वो बिठा परायूं चोरियूं न कर, परावा माल न फबाए, कंहिंसां नाइंसाफ़ी न कर, कंहिंजो हक़ खाइण ॾाढी ॾुखी ॻाल्हि अथई।